सदर आसिफ अली ज़रदारी चीन के अॻूणे नायब बांगवा के लाडाणे ते ताज़त जो इज़ो है। सदर जो चवणो है त चीन जो अॻूणो नायब वज़ीर आज़म बांगवा पाकिस्तान जो मुख़लिस दोस्त हो। सदर आसिफ अली ज़रदारी चयो त बांगवा पाकिस्तान ऐं चीन लाॻापन के मज़बूत बनाने में सराह जोॻो किरदार अदा कयो। सदर आसिफ अली ज़रदारी चयो त पाकिस्तानी अवाम जूं हमदर्दियूं ऐं दुआऊं चीनी अवाम हुकूमत ऐं सोगवार ख़ानदान सां गॾु आहिनि। इन अफ़सोसनाक अहम ख़बर खां खे आगाह कंदा हलूं त सदर आसिफ अली ज़रदारी चीन के अॻूणे नायब बांगवा के लाडाणे ते ताज़त जो इज़हार किया है। सदर जो चवणो है त चीन जो अॻूणो नायब वज़ीर आज़म बांगवा पाकिस्तान जो मुख़लिस दोस्त हो। सदर आसिफ अली ज़रदारी चयो त बांगवा पाकिस्तान ऐं चीनी लाॻापन के मज़बूत बनाने में सराह जोॻो किरदार अदा कियो। सदर आसिफ अली ज़रदारी चयो त पाकिस्तानी अवाम जूं हमदर्दियूं ऐं दुआऊं चीनी अवाम हुकूमत ऐं सोगवार ख़ानदान सां गॾु आहिनि।